सोबतेरो वेठो ॻोठ मोहरम मंगणे जो जे रहवासी अली नवाज़ मंगणे जो मुबीना इल्ज़ाम लगाईंदे चयो त गुज़िरियल रात देर सां कुझु नामालूम माण्हू मुंहिंजे घर में घिरी आया। मुंहिंजी धीउ मिसमात साइमा उमिरि 19 साल खे अगवा करे खणी विया। अली नवाज़ मंगणे जो ऐं घर भातियुनि मीडिया अॻियां एहतजाज कंदे चयो त मुंहिंजे घर ते जिन माण्हुनि चढ़ाई कई उन्हनि में मोहम्मद उर्स रफ़ीक हुसैन बक्सेतो समेत जथो माण्हुनि जो साणनि गॾु हो जिन असांखे यरगमाल बणाए मुंहिंजी धीउ साइमा खे अगवा करे खणी विया। मज़ाहिमत दौरान असां हिकु ॼणो वसीम वल्द मोहम्मद उर्स सैतो पकड़े वरितो जेको सोबेदरो पुलिस हवाले कयो आहे। मुंहिंजी धीउ अञा ताईं सदन कब्ज़े में आहे। मुतासिर धुर वसवारनि आई जी सिंध DIG सखर SSP खैरपुर ऐं SHO सोबेदरो गुलाम शबीर खोड़ो खे अपील कई त जल्द जवाबदार गिरफ़्तार करे मूंखे पंहिंजी न्याणी बाज़ियाब कराए ॾिनी वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर सां फ़ोन ते राब्तो कयो जिन चयो त असां का बि छोकिरी अगवा नाहे कई। इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। होॾां SHO सोबेदरो गुलाम शबीर खोड़ो राब्तो करण ते ॿुधायो त इल्ज़ाम हेठि आयल धुर मोहम्मद उर्स सैतो जा कुझु माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। मुतासिर धुर सां मुकमल इंसाफ़ कयो वेंदो। आख़िरी इतलान मूजिबि को बि केस दाख़िल न थी सघे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।